अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम श्री यूट्यूब चैनल ते अव्हां खे भलीकार। असां सां गॾु स्टूडियो में असांजो महिमान सिंध जी ॼातल सुञातल शख़्सियत, सिंध यूनिवर्सिटी जो हिकु वाक़ियो हुयो, उन खां पोइ न सिर्फ़ु सिंध में पूरे पाकिस्तान में संदसि नालो गूंजियो। 73 जी कहाणी आहे। उन वक़्त में सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द, अॼु एज जो फ़र्क़ु पियो आहे, पर अञा बि उन्हनि जी जज़्बा, दिलि, सोच जवान आहे। असां वटि मोहम्मद इस्माइल वसाण साहब मौजूदु आहिनि। साईं अव्हां खे भलीकार। असां खांसि कुझु यादूं संदसि बचपन जूं, या जिथे इंटर कॉलेज में पढ़ियो उते, ऐं मेन फोकस हूंदो संदसि जेका तालीम हुई सिंध यूनिवर्सिटी में, ऐं पोइ जेको वाक़ियो थियो उहो तफ़सील सां पुछंदासीं। सिंध जा अॼु जा मसइला आहिनि, जंहिंमें पाणी जो मसइलो आहे, जंहिंमें बदमनी आहे, जंहिंमें बेरोज़गारी आहे, जंहिंमें करप्शन आहे, उन ते बि साणुसि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर, तव्हां असांखे थोरो इंट्रोडक्शन ॾियो, तव्हांजो असली ॻोठु, पोइ तव्हांजी पढ़ाई, ऐं पोइ तव्हां इंटर किथां कई? मुंहिंजो असली ॻोठु जेको आहे बेरछन सर्बिया, शाहपुर चाकर जे भर में ॻोठु सूमर वसाण। असीं करोड़नि जे दौर खां उहो ॻोठु आहे, जेको अॼु बि मौजूदु आहे। पर कुझु टाइम मुंहिंजो वालिद साहिबु हिते इन ॻोठ मां लॾे हालतुनि मुताबिक़ संजोरी में वञी वेठासीं। ठीकु आहे। अज़ीज़नि बचल वसाण उनजे ॻोठु, ऐं 3 दर्जा सिंधीअ जा उते पढ़ी विया। मुंहिंजो ॼम नवाब शाह लोड़े में थियो, हुर कैंप में। लोड़ो क्लियर कयो लोड़ो नाज़रीन जे लाइ। हुर कैंप हूंदियूं, मार्शल लॉ जो दौर हो। असीं वॾा पीर साहब पागार जा जिन मुरीद आहिनि, ऐं मुंहिंजो वालिद साहिबु ऐं असांजी फैमिली तक़रीबन 10-12 साल हैदराबाद जेल में ऐं लोड़े नवाब शाह जे लोड़े में, खिपरे लोड़े में मुख़्तलिफ़ हंधनि ते रहिया, क़ैदी थी। मुंहिंजी पैदाइश 1952 में लोड़े नवाब शाह में थी। हुर कैंप उनखे माण्हू उते हूंदा हुआ, हुर क़ैद हूंदा हुआ, सुबुह जो निकिरी वेंदा, मज़दूरीअ ते हाज़ुरी भराए 6 बजे चवंदा, ऐं वरी शाम जो 4 बजे मोटी अची हाज़ुरी ॾींदा, त पोइ असीं हाज़ुर आहियूं हिते वेठा आहियूं। ऐं काफ़ी हिकिड़ो कोन्हे, काफ़ी सॼी सिंध में इहे लोड़ा हुआ। जोहीअ में हो, बरून में हो, संजोरे में हो, अहिड़ा मुख़्तलिफ़ जेके आहिनि इहे अंग्रेज़नि जे दौर जा लोड़ा हुआ। हाणे ज़िक्र निकितो आहे त थोरो इन ते असां ॻाल्हाईंदासीं त जेको हुर तहरीक हली, उहा हली हुई अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़, ऐं तव्हां ॿुधायो पिया त 1952 5 साल अंग्रेज़ सरकार खे वये थिया, पर पोइ बि लोड़ा क़ाइमु हुया। लोड़ा पाकिस्तान त 47 में ठहियो जी। मुंहिंजी पैदाइश जेका आहे 1952 में आहे। लोड़ा खया मार्च 1952 में ख़तमु थिया। पीर पागारो शामदा शाह, उन पग जेका उनखे मिली ऐं बधाई अची हिते, उहा आई 4 फरवरी 1952 में। ऐं उन खां पोइ उनजे अचण खां पोइ लोड़ा ख़तमु थिया, ऐं माण्हू सभु को पंहिंजे पंहिंजे ॻोठनि ॾे वियो हलियो। पोइ हर को पंहिंजे जेके मज़दूर हुआ, हारी हुआ, या नंढा ज़मींदार हुआ, पंहिंजो घर संभालियूं ऐं पंहिंजी फैमिली संभालियूं। इहा उन वक़्त जी पोज़ीशन हुई। ऐं 3 दर्जा उते जियाबाद ॻोठु आहे वसाण संजोरे तालुके में, उन में पढ़ियसि। उन खां पोइ आउं शाहपुर चाकर आयुसि, पंहिंजे ॻोठु वापसि आयासीं। शाहपुर चाकर में जेके आहिनि 8 दर्जा मिडिल स्कूल में, 8 ताईं उते पढ़ियो। उते मुंहिंजो क्लास फेलो मरहूम अज़ीज़ बंगवार शाहपुर चाकर खां असीं गॾु हलंदा हुआसीं। पोइ वरी DC हाई स्कूल, तॾहिं शाहपुर चाकर मिडिल स्कूल हो, हाई स्कूल कोन हो। मिडिल जॾहिं पास कईसीं त पोइ DC हाई स्कूल खड़ड़ो, हा, उन में दाख़िला थी, उते रहियासीं। मैट्रिक उते ई कयूं 88 में। 88 खां पोइ वरी गवर्नमेंट कॉलेज नवाब शाह में
दाख़िला थी, उते जी दाख़िला वरिती। अज़ीज़ बंगार ऐं उते जेका वाक़फ़ियत थी नवाबशाह कॉलेज में, उते शाह मोहम्मद शाह सां थी, अहमद ख़ान जमाली, सिकंदर बंगार, काफ़ी दोस्त जेकी बि हुआ उन वक़्त जा यूनिवर्सिटी में, सभिनि सां वाक़फ़ियत थी। ऐं असां सियासी सफ़र जेको स्टूडेंट लाइफ सां मुंहिंजी नवाबशाह खां शुरूआत थी। 69 में वोटनि जूं लिस्टूं ऐं वनियुनि जे ख़िलाफ़ु बुख हड़ताल ते वेठासीं। नवाबशाह में अलामती बुख हड़ताल 5 ॾींहं वेठासीं, ऐं अहमद ख़ान जमाली। पोइ वरी उहो टाइम पूरो थियो, वरी ॿिया दोस्त आया, वरी सांगड़ वियुसि, उते जुलूस कढियोसीं वनियुनि जे ख़िलाफ़ु ऐं लिस्टुनि जे हिमायत में, सिंधी लिस्ट। अनवर महमूद निज़ामाणी वकील बि रहियो, उहो ऐं ॿई गिरफ़्तार थियासीं। पोइ सेंट्रल जेल हैदराबाद ते असांखे वठी आया। या बुख हड़ताल शुरू कई हुई लाला कादर मारवाड़ स्टूडेंट फेडरेशन, हिते ओल्ड कैंपस में बुख हड़तालूं शुरू थी। पोइ तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध में तक़रीबन 1000 कोई 2-2.5 3,000 छोकिरा नौजवान जेके आहे स्टूडेंट गिरफ़्तार थिया। काज़ी फैज़ मोहम्मद साहब बुख हड़ताल कई, उहो गिरफ़्तार थियो। हारी कमेटी मतिलबु पोइ त जेकी बि पार्टियूं हुयूं सवाइ पीपल्स पार्टी जे तक़रीबन ॿियूं सभई शामिल थियूं। काज़ी फैज़ मोहम्मद साहब उन वक़्त में अवामी लीग में हुयो। अवामी लीग हारी कमेटी सां वास्तेदार हो, ठीकु। अवामी लीग जो सीनियर नाइब सदर हो। प्रेसिडेंट जे तरफ़ां ऐलान थियो त असीं वञी टोड़ींदासीं, असांखे आज़ादु कयो। सभु जेके बि जेल में क़ैद मां छोकिरा हुआ सभु आज़ादु थिया। जाम साकी पोइ जेल में। तव्हां केतिरो वक़्तु रहियो जेल में, केतिरो वक़्तु रहियो? उन टाइम जे ख़्याल में कोई 1.5 महीनो या 1.5 महीनो। हालांकि उन वक़्तु उमिरि तव्हांजी 17-18 साल। 18-19 साल हुई। बिल्कुलु। जेल जो कोन हुई को तकलीफ़, छो जो जेको माण्हू ॼमे थो कंहिं त वरी पोइ तव्हां वटि बग़ावत ईअं सम्झो त तव्हांखे छठी में पइजी वई। माइटनि जे तरफ़ां छठी में बग़ावत झल वल कान हूंदी। थोरो हुनखे हो त जीअं सिंध मां हे आयो। जीअं सिंध तव्हां कॾहिं जॉइन कई? तव्हां जेका ॿुधाए था गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह में। ॿी त का गुम पार्टी कान हुई, जीअं स्टूडेंट लाइफ पार्टी त कोन्हे, ही त हिकिड़ी स्टूडेंट जी हुई न, जीएसएन स्टूडेंट फेडरेशन हुई। जी। पहिरियों दफ़ो जेका सियासी तौर नवाबशाह खां ॿाहिरि साईं कलंदर शाह जो मेलो हो, उन ते साईं जीएम सैद कॉन्फ्रेंस सॼे बज़ में सुफ़े सिंध, उन में आउं ऐं शाह मोहम्मद शाह वियासीं उन कॉन्फ्रेंस में। उते तकरीबन वग़ैरह थियूं। शुरूआत जेका आई इहा थी, बुख हड़ताल थी, वनियुट या इन जे इहे सभु पोइ जो किसा आहिनि। 70 जेका इलेक्शन थी उन में तव्हांजो वोट दाख़िल थियल हुयो? 70 में। 70 में इलेक्शन थी न, वनियुनि टूटो आहे। 70 में वोट दाख़िल हो। 70 में वोट दाख़िल हो, तॾहिं शनाख़ती वग़ैरह कार्ड कोन हुआ, वोट दाख़िल हो। ऐं 70 जे इलेक्शन पंहिंजे ॻोठ कोन असीं साईं जीएम सैद जी वर्क ते वियासीं। अच्छा। हिते ऐं पोलिंग एजेंट हुउसि पट करचात थाणे बुला खान जो, शायदि पंहिंजो यूनियन काउंसिल आहे या ॻोठो हुते। ऐं साम्हूं हुयो मलक सिकंदर खान जी। ऐं अज़ीज़ बंगार ॿई हुते पोलिंग एजेंट हुआसीं 70 वारी इलेक्शन। अच्छा, हाणे ॻाल्हि वरी निकिरे पई साईं जी जेकॾहिं, त उहो जीअं ॾिठो आहे मूं इन खां पहिरीं अची चुको हुयो किताब, ऐं उन किताब खे उन इलेक्शन कैंपेन में साईं जे ख़िलाफ़ इस्तेमालु थियो। उहो किताब छपाईंदड़ हो अरबाब नूर मोहम्मद पली जो। उन ते प्रेशर पियो जेका जमायत इस्लामी या ॿियो जेके बि पंहिंजो मज़हबी तंज़ीमूं हुयूं, उन ते प्रेशर पियो त तो छपायो आहे, कयो आहे। ऐं हुन खां मुंहिंजे ख़्याल में उन टाइम में माफ़ी बि घुरायूं, जेको पब्लिशर हुयो उन खां माफ़ी घुरायूं। इंतिहा पसंदी जो ॿिज असां वटि पुराणो आहे। हाणे चवंदा तव्हां अची वियो सिंधी यूनिवर्सिटी में। हा, 70 इलेक्शन थी, उन खां पोइ 71 में इंटर कयोसीं, दाख़िला थी हिते सिंधी यूनिवर्सिटी में। हिते मूं इकनॉमिक्स में ऑनर्स में दाख़िला वरिती।
BSc ऑनर्स, बी ऑनर्स, बी ऑनर्स, ठीकु। 3 साल 3 साल ऑनर्स जे करे। हा, मुंहिंजी रहाइश हुई इंटरनेशनल हॉस्टल में 34 नंबर रूम ते। आऊं शाम छा सिकंदर बंगला टई गॾु रहंदा हुआसीं। हिकिड़ो ई रूम हुयो, हिकिड़े रूम में। ठीकु। पोइ हुते सभु दोस्त इकबाल तरीन वारा या जेके बि दोस्त वरी हिते यूनिवर्सिटी में आया त हुते वाक़फ़ थी यूसुफ जखाणी आया, ॿिया दोस्त जेके बि। अच्छा, हाणे तव्हां इलेक्शन में साईं GM जा एजेंट थिया आहियो, ज़ाहिर आहे उहो उन वक़्त में जेको बि हुयो 62 वारो आइन हुयो, उन तहत उन वक़्त ताईं तव्हां आइन जे ख़िलाफ़ न आहियो, पर 73 जो जॾहिं आइन ठहियो आहे त तव्हां उनजे ख़िलाफ़ आहियो, उन जो को सबबु हुयो? सबबु सियासी शौर बि आयो। अच्छा, सिंध जे हक़नि लाइ वञी टुटी चुको हो ऐं सिंधियुनि जे हक़नि जे लाइ जेल जलसा तकलीफ़ूं कटियूंसीं। ऐं ॿियो त वाहिद हिकिड़ी सुबुह जो भुटे साहिब सिंध मां ख़ुशि करण जे लाइ, ऐं त इहो चवंदुसि त साईं गुलाम मुस्तफ़ा शाह खे चयो त डॉक्टर ऑफ लॉ जी डिग्री ॾे, जो सिंध यूनिवर्सिटी मुखालफ़त थी करे। 31 मार्च 1973 ते साईं GM सां शाम मल्हाई वई, जंहिंजी यूनियन जो पंहिंजो कसमनामे जो थियो, जेका सिंध यूनिवर्सिटी यूनियन हुई। उन में यूसुफ जखराणी शहीद उहो सदर हो, अज़ीज़ बंगलार जनरल सेक्रेटरी हो, डॉक्टर नज़र मंजूणे जो जॉइंट सेक्रेटरी हो। उनजो जेको ओथ वग़ैरह थियो, जेके नारा लॻा उन टाइम में, त उन सॼे जेको मीडिया आहे, उर्दू मीडिया या सरकारी दुनियूं सभु नाराज़ थियो त एॾी मुखालफ़त पई थिए सिंध में। उन खे ख़तमु करण जे लाइ या बैलेंस करण जे लाइ भुटे साहिब यूनिवर्सिटी वारनि ते प्रेशर विधो त डॉक्टर ऑफ लॉ जी डिग्री जो आइन ठाहींदड़ आहे मिर्ज़ालो साहिबु, उनजे करे इहो प्रोग्राम ठाहियो। अच्छा, VC उन वक़्त में आहे सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह। हाणे उहा लॉ जी डिग्री वठणु अचे पियो, उन वक़्त जो वज़ीर कानून मरहूम हफ़ीज़ पीरज़ादो। ठीकु आहे। ऐं हाणे स्टूडेंट उन जी मुखालफ़त कंदा पिया। हा, GS सिर्फ़ु। अच्छा, उन वक़्त में सिपाफ ठही चुकी हुई? यूनिवर्सिटी में कोन हुई यूनिवर्सिटी में। हाणे उन में कहिड़ो कहिड़ो वफ़द अचे पियो? हफ़ीज़ कुरैशी साहिबु अचे पियो, गवर्नर जेका राना लियाकत अनाउंस थियो त लॉ जी डिग्री जेका आहे सा हफ़ीज़ साहिब खे मिलंदी। वफ़द कोन ॿुधायो त केरु था अचनि। पोइ हिकु ॾींहुं या 2 ॾींहं अॻु में इहो थियो त बाबा गवर्नर जेको आहे, चांसलर उहो आहे, लॉ जी डिग्री उहो ॾींदो, तंहिं करे सिंध जो गवर्नर ईंदो। उन वक़्तु सिंध जो गवर्नर हुई बेगम रैना लियाकत अली खान। असां जेके हुआसीं उन्हनि मुखालफ़त कई, बाबा रैना लियाकत अली हिकिड़ी त सिंध दुश्मन जेको वज़ीर आज़म हो, उनजी पंहिंजो घरवारी आहे। ॿियो त ताज़ो कराची यूनिवर्सिटीअ में मीर रसूल बख़ी गवर्नर हो, उते छोकिरनि उनजी इंसल्ट कई त इहा न अचे। मुंहिंजे गुलाम मुस्तफ़ा शाह चयो त असीं कोशिशि कयूं था उहा न ईंदी। ऐं असां चयो असां पुरमन एहतिजाज कंदासीं। असांजो एहतिजाज हूंदो त आइन असांखे न खपे ऐं ॿियो त बिहारी न अचनि। ताज़ो भुटे साहिबु ऐलान कयो त जेके बि बंगाल में बिहारी आहिनि, बांग्लादेश में से पाकिस्तानी शहरी आहिनि ऐं हुते आणियूं था। असांजो एतिराज़ हो त अॻे ई सिंध में एतिरी ॿाहिरियूं पंहिंजो आबादी आई आहे जो सिंध में रहण जी जाइ कान बची आहे, ऐं जे हेतिरा वधीक ईंदा बांग्लादेश खां बिहारी त हिते असांजे हक़नि ते हमिलो थींदो। डेफिनेटली। उनजे करे असां उनजी मुखालफ़त कई। असां इहो चयो त पोइ हिन कोशिशि कई त पहिरीं त एहतिजाज ई न थिए। मोहम्मद अमीन खुसो जैकमाबाद मां साईं गुलाम मुस्तफ़ा शाह घुरायो, शाम शाह सां मिलियो। शाम शाह तॾहिं GS फेडरेशन जो सदर हो। मोहम्मद अमीन खुसो MNA आहे न? अच्छा, उन वक़्त कुझु बि कोन्हे, कुझु ई कोन्हे, पर कॉम्पस साईं GM जे तमामु वेझो हो। ऐं सभिनी असां सभई इज़त जी निगाह सां ॾिसंदा हुआसीं। साईं वारनि सां गॾु रहियो आहे ऐं साईं वारनि जो दोस्त बि हो ऐं कॉम्पस खेलनि जो बुज़ुर्ग हो। उनजे करे असांजो इहो हो त उन बि अची चयो त सिंधू आहिनि, नौजवान आहिनि, सभु शइ हुकूमत आहे, हीअ सभु ॻाल्हियूं कई। असां उन ते इहो कयो त हीअ 2 ॻाल्हियूं आहिनि।
मसाला आहिनि उन्हनि ते असीं एतिजाज कंदासीं। असां वधीक ॿी भञट कोन था कयूं ऐं असां कयो बि ईअं। पहिरीं इहो थियो, पोइ जे गवर्नर आई हिते अची लथी, जेका साईं गुलाम मुस्तफ़ा शाह जो त कान ई थी, उहा जे आई त नौजवान जज़्बात में अची विया। गुलाम मुस्तफ़ा शाह हुनखे वठी वियो फिज़िक्स डिपार्टमेंट, वञी विहारियूं त अरेंजमेंट वग़ैरह। हाफ़िज़ साहब आयो, गवर्नर बेगम राना लियाकत अली आई, ॿिया केरु हुन सां गॾु? ममताज़ भुट्टो हो। ममताज़ भुट्टो उन वक़्त में छा हुयो, सीएम हुयो? सीएम हुयो। भुट्टो ऐं उन सां गॾु बेगम साहब आई। ठीकु। ऐं मतिलबु नाला चार वॾा थिया। ॿिया त खोड़सारा हूंदा, वज़ीर दुर मोहम्मद दोस्तो तालीम जो वज़ीर हो, जाम सादिक अली हो, ऐं ॿिया बि काफ़ी हिते जा कमर ज़मा शाह सेनेटर हो काफ़ी, मतिलबु त पीपल्स पार्टी जा जेके MLA MP हुआ लोकल। पोइ इहो वाक़ियो थी वियो। इन वाक़िए तव्हांखे पूरे पाकिस्तान में मशहूरु करे छॾियो। मतिलबु कॾहिं कॾहिं नाज़रीन ईअं थींदो आहे त हिकिड़ा माण्हू तारीख़ ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि, पर उहो तारीख़ ठाहे न सघंदा आहिनि। को हिकिड़ा वाक़िया अहिड़ा थींदा आहिनि जंहिंजे करे उहो तारीख़ साज़ शख़्सियत बणिजी वेंदो आहे। मोहम्मद इस्माइल साहिबु बि उन वाक़िए खां पोइ तारीख़ साज़ शख़्सियत ऐं ॼातल सुञातल अॼु ताईं उन ताईं जेकॾहिं कॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त उहो सिंध यूनिवर्सिटी वारो मोहम्मद इस्माइल भरसां वाक़ियो यादि अची वियो। पोइ तव्हां एक्टिव पॉलिटिक्स में एतिरो ज़ाहिर कोन थियो। जॾहिं तव्हां स्टूडेंट खां पोइ तव्हां सर्विस में न वियो, तव्हां पंहिंजी ज़मीनदारी कई, तव्हांजो बैकग्राउंड ज़मीनदारी बैकग्राउंड। एॾी वॾी ज़मीनदारी कान्हे, मुंहिंजे वालिद साहिब जी 3 एकड़ ज़मीन। अच्छा, मतिलबु पंहिंजो ईअं सम्झो हैंड टू माउथ, पंहिंजो सफ़ेद पोशी हले। 3 भाइर 3 एकड़ ज़मीन हुआ। पोइ हींअर थोरी असां पंहिंजी कोशिशि करे कुझु बहितर थी आया। तव्हां सर्विस में न वियो? न, सर्विस कोन। सर्विस मूं ते पहिरीं 5 साल रस टिकट कयूं। काफ़ी दोस्तनि खे, शामान शाह, मदद अली सिंधी, अमानला शेख, सिकंदर बंगवार, अज़ीज़ बंगवार, सभई 5 साल लाइ, के 3 सालनि लाइ, के असांखे 5 सालनि लाइ। अबू बकर ज़रदारी बि तव्हांजो वेझो दोस्त हुयो? वेझो असीं पाड़ेसरी पई वेझा तालके जा राय। हू लुंडे जो, मुंहिंजो शाहपुर चकर ॻोठ। ऐं सियासी तौर बि वरी गॾु रहियासीं। ऐं माली पोज़ीशन साॻी हुई, जहिड़ी हुनजी तहिड़ी असांजी दोस्त। ऐं हिते जेको आहे आउं सियासी वर्कर रहियो आहियां। अच्छा। मूंखे लीडरशिप जो शौक़ु कोन्हे। हाणे ॿिया साहिब दोस्त लीडर थी विया, वरी पार्टियूं ठाहे विया, त इहा मूं कोशिशि ई कान कई। मतिलबु जेकॾहिं असां चऊं अमनला शेख साहिबु उन पंहिंजो पाण खे अॻिते खणी आयो, या साईं शाह मोहम्मद शाह उहो तमामु घणो अॻिते पाण खे खणी आयो, बाक़ी अज़ीज़ साहिबु, अज़ीज़ भंगवार या इहे त न आया, या इवन अबू बकर साहिबु वरी पीपल्स पार्टी में हलियो वियो। तव्हांजो पोइ माना हिकिड़ो डार्मेंट लिकल NDP खां पोइ PNPM मीर गौस बख्श बिज़न सां रहियासीं। हिते सिंध में जलसा, शाहपुर मोट बिज़न जो साहिबु, NDP जो बेगम वली खान, सरदार शेरबाज़ मज़ारी, सभु हाकिम अली खान, इहे सभई आया, जलसा कराया, सभु शइ थी। उन खां पोइ PNP खां पोइ मीर गौस बख्श जी वफ़ात खां पोइ ऐं बिल्कुलु ख़ामोश रहियसि। अच्छा। पोइ वरी SUP ठही जॾहिं, सिंध यूनाइटेड पार्टी जी, उन में ऐं फाउंडर मेंबर रहिया। उन सां काफ़ी हींअर बि थोरो घणो अचणु वञणु त क़ौम परस्तनि सां आहे रहियो आहे। मुंहिंजो को ॿी सियासी पार्टीअ सां कंहिंसां ताल्लुक़ु। काफ़ी दोस्तनि काफ़ी टाइम में पंहिंजो चवंदा रहिया त के पीपल्स पार्टी चवंदा आहिनि कि तव्हां मुलाक़ात कंहिं दोस्त सां थींदी आहे, राब्ता दोस्ती आहे बिल्कुलु। या फंक्शन लीग वारनि सां पंहिंजो लोकल उहो आहे, वरी दुआ सलाम आहे त के उनजे नाले चवंदा आहिनि। पूनम में रहियासीं, पूनम वारे जेको इतिहाद हो, साईं इमदाद मोहम्मद शाह सां सभई गॾु हुआसीं। ऐं पूनम जी शुरूआती असां कई हुई तॾहिं 98 में, ऐं सुठो इतिहाद हो टिनी क़ौमुनि जो, ॾाढो सुठे नमूने सां जलसा सिंधी क़ौम में बलोच पठान जेके आहिनि अची ॻाल्हाइणु, पंहिंजा हक़ घुरणु, सभु शइ हुई। पर पोइ इतिहाद नथा हली सघनि। हिते असां वटि केतिरा इतिहाद ठहिया नथा हली सघनि। पोइ
जे करे उहो न हली सघियो। अच्छा, सैयद शाह मोहम्मद शाह तव्हांखे क्लोज़ हुयो गॾु, त उहो त नून लीग में वियो हलियो, पीपल्स पार्टी में वियो, पोइ वरी नून लीग में वियो। काफ में वियो या न वियो? काफ में वियो? काफ में। उन तव्हांखे न चयो त नून लीग में तव्हां शामिल थियो? मूंखे नून लीग लाइ चयईं, जी, पर आउं कोन उन जो सबबु कहिड़ो तव्हां सम्झो पिया त इहे जेके वरियूं पार्टियूं आहिनि उहे शायदि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि नथियूं कनि, या को ॿियो सबबु? का बि मर्कज़ी पार्टी जेका बि आहे, कहिड़ी बि हुजे, आउं नथो सम्झां त सिंध जी भलाईअ लाइ या सिंध जी ॻाल्हि करे। सिंध खे हक़ वठी ॾियणु उनजो किरदारु ई कोन रहंदो। हू पंहिंजे इक़्तदार खां सवाइ ॿी का सोचे ई कान्हे। चाहे पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, फंक्शन लीग हुजे, जमायत इस्लामी हुजे या PTI हुजे, को बि हुजे, असां वटि जज़्बाती नौजवान आहिनि या पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर शामिल थियनि था, वञनि था। अच्छा वसाण साहिबु, हींअर जेको हले पियो पाणी जो मसइलो, तव्हां जीअं असां ॻाल्हि करियूं था पिया त मर्कज़ी हुकूमत हमेशह चाहियो आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करियूं, पर असां वटि बाक़ी बचे थो पाणी। त पाणी जे लाइ जेके ही 6 नवां केनाल कढिया वञनि था पिया, जंहिं ते पूरी सिंध सड़प आहे, चाहे SUP हुजे या STP हुजे या जेके बि कॉम्पर्स धुरियूं आहिनि, पर पीपल्स पार्टी जा जेके MNA आहिनि उहे बि दाहूं कनि था पिया। हिकु त तव्हां उन ते थोरो असांखे ॿुधायो, ऐं इहो जेको एहतिजाज आहे इहो रंग लाहींदो? ॾिसो न, पाणीअ जी जेका अॻु में शुरूआत थी कलाबाग डैम जी जेका ॻाल्हि थी, उन बि सिंधी कॉम्पर्स पार्टियूं जेके हुयूं उन्हनि एहतिजाज कयो, पठाणनि बि एहतिजाज कयो। वली खान त एतिरे क़दुरु चयो त असीं बम ॿधी बि हिन डैम खे हलणु कोन ॾींदासीं। ठीकु, सभिनी जे साम्हूं प्रेस में आयो हूंदो। पीपल्स पार्टी बेनज़ीर साहिबु आहे, आख़िर में कमु शही ते असीं बि हुआसीं, त उते जलसो बि कयो, धरणो बि लॻो, ऐं उन जे करे रद्द बि थियो, हटी वियो। पर ॿिए पासे खां वरी साॻिए शइ जे लाइ पैसा बि रखियईं कलाबाग ॾिनो। जॾहिं इक़्तदार में आई, वज़ीर आज़म थी, त पैसा बि रखियईं, ऐं थल कैनाल या जेकी बि कैनाल हुआ इहे मंज़ूरु कया, ऐं उनजो कमु बि शुरू थियो ऐं ठही बि विया। हींअर बि साॻी ॻाल्हि जेका तव्हां था चओ त पीपल्स पार्टी वारा रड़ियूं पिया कनि, या सदर साहिबु जेको आहे उनजी सदारत में इहा शइ मंज़ूरु थिए थी, इन जा पैसा रखिजनि था, कमुकारु थिए थो। ऐं उन खां पोइ जॾहिं प्रेशर पए थो सिंध जो, त छो जो सिंध खे केश कराईंदा आहिनि ऐं उन ते इक़्तदार मिलंदो आहे, जेके सिंधी माण्हू आहिनि वोट ॾींदा आहिनि, त उन खे कैश कराइण जे लाइ इहे सभु वज़ीर आला तो चए त असीं ठहणु कोन ॾींदासीं, बिलावल साहिबु चए थो असीं ठहणु कोन ॾींदासीं, या ॿिया MLA MP उहे सभु ॻाल्हियूं कनि था। पर असुलु बुनियाद त शुरूआति करण वारा त इहे ई आहिनि, ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके सिंध जे ख़िलाफ़ु अॼु ॾींहं ताईं कमु कंदा था अचनि। असांजो मसइलो आहे सिंध सां। सिंध खे वतन आहे, माउ आहे, धरती आहे, दरिया आहे, जंहिं ते हज़ारे सालनि जी सकाफ़त आहे। उनजो बचाव थिए। जेकॾहिं पाणी न हूंदो, इंसान खे 2 शयूं तमामु आम आहिनि, हिकिड़ी हवा, ॿियो पाणी। पेट 15 ॾींहं महीनो माण्हू गुज़र सफ़र करे वेंदो, बुख हड़ताल ते वेठासीं, 5 ॾींहं 15 ॾींहं मानी न मिली, पर जे पाणी न मिलियो त माण्हू हली कोन थो वेंदो। तंहिं करे पाणी आहे, सिंधु दरिया जो सुकी वियो त असांखे छा बचंदो हिते। हींअर बि जे पाणी नथो अचे त तक़रीबन कोई 1,00,000 एकड़ ज़मीन सिंध जी समुंड पाए आयो आहे। हितां जा माण्हू, हितां जा MLA असीं वोट था ॾियूं, ऐं उहे MLA MP ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे त बाबा हेतिरी ज़मीन असांजी, हेतिरा ॻोठ तबाह थी विया, लॾे विया माण्हू, जेके आहिनि से ज़मीनदारियूं ख़तमु थी वियूं, माण्हू काठियूं विकिणी ऐं गुज़र सफ़र पिया कनि। बिल्कुलु। तव्हां थोरो ॿाराड़ीअ में निकिरो, या तव्हांखे सभिनि खे ख़बर आहे, पाण तव्हां ॿाराड़ी था आहे, कहिड़ो अक्षर आहे जे पाणी न आहे। पाणी न हो त मीरपुर या हेठियों पासो जेको आहे, इन जुॾो या इन पासे देवियूं विकिणी, ज़मीनदार 100-200 एकड़ वारो ज़मीनदार देवियूं विकिणी पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो, काठियूं विकिणी। पर जे दरिया सुकी वियो त पोइ त पुछड़ी थींदो वञी गुड्डू बैराज,
सखर में पाणी कोन हूंदो, कोटड़ीअ में पाणी कोन हूंदो। हिन में त माण्हू हीअ त आहे आख़िरी इंतिहा, हीअ असांजी ॼण त साह जे नलीअ ते लत ॾिनी अथनि। उन लाइ माण्हू कोशिशि कंदो, फत कंदो, जेकॾहिं को माण्हू कुझु नुक़सानु थी थो पए त ख़ैरु आहे, वरी ॿियो क़ौम में ॿिया माण्हू पैदा थींदा, के जेके चार माण्हू मरी था पवनि ऐं पाणीअ जे मसइले ते, दरिया जे मसइले ते ऐं ज़्यादती थी करे पंहिंजो गवर्नमेंट जेका आहे एतिरो अंधी थी थिए त माशाल्लाह। पर जेका मोट मिले थी पई सिंध जे एहतिजाज जेके थियनि पिया उन में जेको आम माण्हू जी शिरकत उन मां तव्हां मुतमइन थियो पिया? बिल्कुलु। ज़मीनदार कोन थो अचे जंहिंखे ज़रूरत वधीक आहे पाणीअ जी। ॾिसो न, ज़मीनदार नंढो ज़मीनदार जी मां ॻाल्हि नथो कयां, वॾा ज़मीनदार जेके बि आहिनि, ऐं 100 एकड़ खां मथे जेको बि ज़मीनदार आहे उनजा पंहिंजा हींअर मसइला आहिनि। उनजो मसइलो आहे त मुंहिंजो वाटर बंदि न थिए, बनी सुकी वेंदी, एसडीओ बंदि कंदो, पीपल्स पार्टी जो सदर चवंदो त भाई जुलूस माण्हू वठी वियो आहे त उन ॾींहुं राति जो पाणी बंदि थी वेंदुसि। सूबेदार मूंखे अची पकड़ींदो, मुख़्तियार कार मुंहिंजी कोन ॿुधंदो, तपेदार मूंखे ज़मीन जो पंहिंजो जेको आहे काग़ज़ खातो कोन ठाहींदो या ढिल में कंदो, इहे सभु शयूं हू इहे नज़र में थो रखे। ऐं हू दिल्ली इहो नथो सम्झे त जेकॾहिं पाणी न हूंदो त मुंहिंजी ज़मीनदारी कोन हूंदी। उहो हिकिड़ो जनरल ई आहे, हू हींअर जी थो सोचे जेका अॼु आहे, थोरो मुस्तक़बिल में नथो सोचे, हू त सॼो मुस्तक़बिल जो सुवालु आहे। हीउ जेको पाणी कैनाल ठहंदा इहे 8-10 सालनि खां पोइ हिन जो असरु पवंदो। जीअं थल कैनाल या पहिरीं त कोन रही, पर हाणे जॾहिं वहे थो त पाण वटि खोट आहे न, हींअर त खोट आहे न। हींअर दरिया डेम ॿई भरिजी विया आहिनि, पंहिंजो जेका सीज़न हुई अबकरण इन डेम भरियल आहे, पर हींअर पाण वटि त खोट हुई न, पाणीअ जी खोट आहे। सिंध में किथे आहे पाणी? जिते ज़रूरत आहे उते पहुचे ई कोन थो, फसल लेट पिया थियनि। पर एहतिजाज जेको असां ॾिसूं पिया, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त धुरियूं कनि था पिया, SUP जो तमामु घणो आहे या जेके बि धुरियूं आहिनि, उन्हनि खे मोट मिले पई, उन जे असर जे करे पीपल्स पार्टी ते बि दबाव पियो आहे। प्रेशर पियो आहे। ऐं जीअं एकनिक में हुननि जी इजलास एजेंडा हुई, इजलास हुननि मुलतवी करे छॾियो आहे ऐं CM साहिबु चयो आहे त मां CCI काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में हिकिड़ो लेटर मोकिले छॾियो। वोट हितां मिलंदो न। हा, पीपल्स पार्टी त हींअर सिंध जी पार्टी उमेद बहितर रखूं त हिन एहतिजाज रंग लाईंदो। अॼु जी सियासत, आख़िरी सुवाल सर तव्हां खां, अॼु जी सियासत खे ऐं तव्हां 70s वारी सियासत खे कंपेयर कयो त छा उन वक़्तु बि पैसो एतिरो ई हलंदो हुयो, माण्हुनि खां वोट ख़रीद कया वेंदा हुआ, या उन वक़्त में कुझु माण्हू अलॻि नमूने सां सोचे सम्झी वोट कंदा हुया? हालांकि उन वक़्त में तइलीम एतिरी कोन हुई। तइलीम कान रही, माण्हू वोट पीर जे चवण ते, मीर जे चवण ते इहो कंदा हुआ, पैसो कोन हो, पैसो न हलंदो। हींअर पैसो थो हले ऐं पर करप्शन जेका शुरूआत थी आहे हिते असां वटि, जीअं जतोई साहिबु वज़ीर आला थियो, गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु, उन खां पोइ सियासी वर्कर में करप्शन शुरू थी। तव्हांजो दोस्त बि लुड़ी वियो उन में, किताबु लिखे थो, पाण थो लिखे पियो, पाण लिखे थो, असां हिन करे हिन कोट कयूं था। हा, पोइ तॾहिं 10,000 जी परमिट हूंदी, बस जी या ट्रक जी या ट्रैक्टर जी, त पनो मिलंदो, वरी 10,000 या 8 में विकामंदो हूंदो। त इहे शयूं हुयूं। ऐं हींअर त ईमानदारी जो त नालो कोन था ॿुधूं। सही, न को सियासी तौरु, न को हूअं, न को सिंधी ऑफिसर में, न को छा। इन्हनि ऑफिसरनि जे लाइ सभिनी असां अहिड़ियूं कयूं, जेलनि में वियासीं, मुचड़ा खाधासीं, पर को ॿुधण लाइ तयारु ऑफिसर सिंधी माण्हू जो को बि हक़ वारी ॻाल्हि कोन थो करे, सवाइ ॾेती लेती हुजे। आम माण्हू या असां सफ़ेद पोश माण्हू छा था करे सघूं? बिल्कुलु ही सप्लीमेंट्री सवाल, आख़िरी मां तव्हांखे पहिरीं चई हुयुसि, सप्लीमेंट्री। त इन सॼे सिनारियो में सफ़ेद पोश माण्हू ऐं आम माण्हू छा थो करे सघे? हिकिड़ी ॻाल्हि आहे गैरत। जेकॾहिं आम माण्हू गैरत करे, सिर्फ़ु हिकिड़ी शइ करे, कुझु बि न जहिड़ो न झटो, सिर्फ़ु ठपो हणणु सिखी। ज़बरदस्त, ज़बरदस्त। ठपो हणणु सिखी त
सुञाणे वेठो आहे त केरु करप्ट आहे केरु ईमानदार आहे, केरु पंहिंजो हक़ ते आहे केरु न हक़ ते, उहो जे सिखी पियो न त उन ॾींहुं फ़ैसिलो थी वेंदो तव्हांजो। नाज़रीन, आम माण्हू गैरत करे ऐं एहतिजाज बि न करे, फॾो फशरी बि न करे, जेॾीमहिल टाइम अचे थो वोट ॾियण जो त ठपो सोचे सम्झी हणे, हुनखे ख़बर आहे त कहिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि कहिड़ा मुंहिंजा दुश्मन आहिनि। ही हुयो मोहतरम मोहम्मद इस्माइल वसाण साहिबु, जीअं असांखे टाइम ॾिनो। अॼु मुंहिंजी तबियत बि ठीकु न हुई, हुनजे बावजूदि साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आयो, तव्हां असांखे पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। 1952 में लोढ़े में पैदा थियल, माना बग़ावत उन जे सिरिश्त में शामिल हुई। अॼु बि नौजवान आहे, उमिरि सां को वास्तो कोन्हे, अॼु बि संदसि जज़्बा जवान आहिनि, अॼु बि हुनजे अंदरि में बग़ावत आहे, हिकु बाग़ैरत शख़्स आहे, सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु रोल मॉडल आहे। अमांजी वॾी महिरबानी। अमांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो फीडबैक ज़रूरु ॾींदा ऐं असांजे प्रोग्राम खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।